अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़क़ुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम थुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। जुम्मे शरीफ जो दिहाड़ो आ मदीने वाले साईं फरमायो त अक्सरू अलैहि सलात मिन यौमिल जुमा। जुम्मे जे दिहाड़े ते मुते घणी सलात पढ़ंदा कयो। फ़इन्नहा यौमुन मशहूदुन तशहदुहुल मलाइका। इहो एड़ो मशहूद दिहाड़ो आ जंहिंमें मलाइक सॼी धरती ते पखिड़जी वेंदा आहिनि ऐं जेकी मूं ते दुरूद पढ़नि था उहे तोहफ़े जे तौर ते फ़रिश्ता दुरूद खणी मुंहिंजे ख़िदमत में पेश थियनि था। या रसूल अल्लाह, हे बाचकाणी, हे बरोच, हे सिंधी, हे पठान, तव्हां जे लाइ दुरूद जो तोहफ़ो पेश कयो। साईं फरमाइनि था मूं वटि हिकिड़ो सफ़ेद नूर जो दफ़्तर आ, उन में उन्हनि दुरूद पढ़ण वारनि जा नाला लिखी छॾींदो आहियां। पोइ मदीने वारे साईं जे दफ़्तर में पंहिंजो नालो लिखाइण चाहियो था कन न? जी महबूब जे दफ़्तर में नालो लिखाइण चाहियो था? अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैहि का ज़बान चुप न हुजे, हड़ई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु। साईं फरमाइनि था मुसलमान जिते भी हुजे, जेड़ी भी जाए, जेड़े भी मकान ते हुजे, जेडी मल मुझे मथा सलात पढ़ंदो आ त उन जो आवाज मूं ताईं पहुंचदो आ। अञा बि हाँ न ठरियो मुंहिंजो। चओ सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मुंहिंजो उम्मती भली ठुल में हुजे या कंधकोट में हुजे, कश्मीर में हुजे या कराची में हुजे, मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया
जिते भी हुजे जॾहिं बि मूं ते सलात ऐं सलाम थो पढ़े इल्ला बलगनी सौतुहु उन जो आवाज़ मूं मुहम्मद जी बारगाह में पहुची थो वञे कालू व मिन बाद वफातिक या रसूल अल्लाह सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हींअर त असांजा आवाज़ दुरूद ऐं सलाम जा तव्हां ताईं पहुचनि था पर जॾहिं तव्हां दुनिया तां परदो करे वेंदो जॾहिं तव्हां मज़ार अनवर में जॾहिं तव्हां कब्र पाक में वेंदो या रसूल अल्लाह भला उते बि असांजा आवाज़ ॿुधंदो या हींअर त ॿुधो पिया पर जॾहिं मज़ार में जलवगर थींदो जॾहिं पंहिंजे कब्र पाक में रवाना थी वेंदो भला उते बि असांजा दुरूद सलाम ॿुधंदो या न काल व मिन बाद वफाती साईं करीमन फरमायो त हा जीअं हींअर तव्हांजा दुरूद सलाम ॿुधां थो पंहिंजी कब्र में बि ईअं तव्हांजा सलात सलाम क़यामत ताईं पियो ॿुधंदो فإن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء अल्लाह ताला मिट्टीअ ते मथां हराम करे छॾियो आहे नबियनि जे जिस्मनि खे मिट्टी न ॻारींदी आहे नबियनि जे जिस्मनि खे मिट्टी जेका आहे सा नुक़सान न पहुचाईंदी आहे जीअं नबियनि जा जिस्म हिन धरती जे मथां सलामत आहिनि तीअं क़ब्र में बि उहे ज़िंदा हयात मौजूद हूंदा आहिनि सवा लख नबी ज़िंदा आहिनि चओ सवा लख नबी अॼु बि पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि तॾहिं त जॾहिं मुंहिंजो सुहिणो हबीब मेराज ते वियो त रब सभिनी नबियनि खे फरमायो ए पैगंबरो अॼु नबियनि जो बि इमाम नबियनि जो बि सरदार मेराज ते थो वञे उन जी पहिरीं मंज़िल मस्जिद अक्सा आहे मस्जिद अक्सा में मुंहिंजो नबी ईंदो ए पैगंबरो पंहिंजो कब्रूं छॾियो मस्जिद अक्सा में मुल्क शाम में गॾु थियो तव्हां उते मुझे दिलबर मोहम्मद जो दीदार भी कयो त उन जे पुठियां नमाज भी पढ़ो सुभान अल्लाह अज तव्हां पंहिंजे मेहमान जो इस्तकबाल कयो सही मातली का मेहमान को अचे पियो के माण्हू ओ तंगवाणी वारे परिए लाड़े ओ ठुल वारे उन कंदकोट वारे रोड ते अचे बीठा के तंगवानी में बीठा के रस्तन ते बीठा त मेहमान तो अचे इज्जत कयूं एतराम कयूं भलीकार कयूं रब पंहिंजे हबीब जे लाए मलाइकन जो जमायतूं के मक्के में बिहारियूं के मदीने में बिहारियूं के पेरे आसमान ते के ॿिए टे चौथे सतनि आसमाननि ते महबूब जे इस्तकबाल जे लाइ पंहिंजे मलाइकन खे बिहारियो पंहिंजे नबीअनि खे हुकुम ॾिनो हे पैगंबरो पंहिंजूं कब्रूं छॾियो पंहिंजे मज़ारुनि खे छॾियो तव्हां सभई गॾिजी मस्जिद अक्सा में मुंहिंजे महबूब मुहम्मद जो इस्तकबाल आजियां आदर भला तव्हां जेरा आहियो तॾहिं इस्तकबाल करण आहियो न मो ईंदो छा इस्तकबाल जे जी जेरा आहियो न तव्हां ॻाल्हायो ईअं था जहिड़ो मोन वांगुरु जेरा आहियो न पोइ जेरा ई इस्तकबाल जे लाइ वेंदा आहिनि सवा लख नबी
कंहिंजी कब्र इराक में, कंहिंजी शाम में, कंहिंजी हिंदुस्तान में, कंहिं नबी जी मज़ार ओभर ॾे, कंहिंजी ओलह, कंहिंजी उत्तर, कंहिंजी ॾखण। जिते इंसाननि जूं बस्तियूं आहिनि उते अल्लाह जा नबी आया त उन्हनि जूं मज़ारूं सॼी दुनिया में फैलियल आहिनि। मुंहिंजा दोस्तो, हर नबी पंहिंजी कब्र मां उथियो ऐं मस्जिद अक़सा में मुल्क शाम में गॾु थियो। मालूम थियो त नबी मुल्लो वहाबी चवे थो त नबी मरी वियो, मिटीअ में पइजी वियो, खाक बणजी वियो। माज़अल्लाह, अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह। हाणे मुल्ला जी ॻाल्हि सची या नबी जी हदीस सची? तव्हां बि लाड़ू ढगे वांगुरु न थियो, हेॾे लड़ी वञो, केॾीमहिल हेॾे लड़ी वञो। मर्द थियो मुजाहिद, पक्का सच्चा सुन्नी। अॼु मूंसां ख़ुदा जे घर में वाइदो कयो त लाड़ू न थींदो। हथ लोॾे चो लाड़ू न थींदासीं। सच्चा सुन्नी। सिर वञे पर यार जो दर न छॾबो। जिंद जान वञे सिर साह कुर्बान कबो, पर मदीने वारे साईं जो दर न छॾबो। दस्तगीर जो दर न छॾबो, पंहिंजे मुर्शिद जो दर न छॾबो। माण्हुनि खे बिगाड़नि था। जाहिल माण्हू, जट माण्हू, उन्हनि खे उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं ॿुधाए, ग़लति तर्जुमा ॿुधाए, आयत हिकिड़ी पवंदा, माना वरी ॿी कंदा। हाणे ग़रीब हुन मिस्कीन खे कहिड़ी ख़बर त अरबी थो पढ़े या पंहिंजो माना सही थो करे, ग़लति थो करे। असांजा सिंधी वीचारा उते अरबनि वटि नौकर मुलाज़िम इकामे ते रहंदा आहिनि सऊदी में। सो अरब कावड़ियूं से अरब पियो अरबी में गालियूं ॾे चए सुभान अल्लाह। अरब सगरो कावड़ियूं आहे त क़ुरान थो पढ़े। कावड़ियो आहे त कुरान थो पढ़े। हाणे हिन ग़रीब खे कहिड़ी ख़बर त कुरान थो पढ़े या माण्हुनि वीचारनि खे ख़बर नाहे त हिन आयत जो तर्जुमो छा आहे, हिन हदीस जो माना मफ़हूम ऐं मतिलब छा आहे। ग़लति तर्जुमा करे माण्हुनि जा बेड़ा ॿोड़नि था, माण्हुनि जा अक़ीदा बिगाड़नि था। जे एतिराज़ अथनि त हेॾे अचनि, मैदान ते वेठो आहियां। जे न एतिराज़ करे किरायो चीज़ मां थो भराए, हल मूंसां गॾिजी मातली वठी अची त खल त मां ख़राब कयां। गरीबन के अकीदन ता हटाए फेराए। मुझा दोस्तो, ईमान जा बेड़ा न बोड़ियो। सुन्नियो पंजे अकीदे ते मजबूत थी वञो। असांजो ईमान आ त मदीने वारो हयातुन नबी आ। ॻाल्हायो सोनो नबी, 1.25 लख नबी ऐं हड़ई वली सुभान अल्लाह। 1.25 लख नबी मस्जिद अक़सा में गॾु थिया। जेॾी महिल मुंहिंजो दिलबर नबी आयो त हड़नी नबीअनि चयो भली करे आयो, भली करे आयो। जिब्रील बांग चई, मदीने वारे साईं इमाम थी नमाज़ पढ़ाए। वरी जेॾी महिल साईं जन हलिया विया मेराज ते पहिरीं आसमान ॾे त नबी तो मोटिया, वरी पंहिंजे साॻे मज़ारुनि पाकनि ॾे मोटी। अबा हयात आहिनि तॾहिं त आया, वरी मोटी विया न। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो, इन्नल्लाह हर्रम अलल अर्दे, बेशक अल्लाह ताला ज़मीन ते हराम करे छॾियो आ नबियनि जे जिस्मनि खे मिट्टी न खाईंदी आ। फ़इन्न नबी अल्लाह हय्युन युरज़क़, बेशक अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि, उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी बि ॾिनो वञे थो। रोज़ी रिज़्क़ मिले थो।
अल्लाह वटा रोज़ी रिज़्क भी मिले नबी पंहिंजे मज़ारनि में ज़िंदा सलामत मौजूद है साईं फरमाइनि था इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात मुझे विसाल खां पोइ बि मुंहिंजो इल्मु ईअं हूंदो जीअं अॼु ज़ाहिरी ज़िंदगी में मुंहिंजो इल्मु आहे जियां अॼु तव्हां जा दुरूद ॿुधां थो मज़ार में पहुचण खां पोइ बि ईअं तव्हां जा दुरूद ॿुधंदो रहंदुसि अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रब तौफीक जेव न त रोज़ानो 313 भेरा दुरूद रोज़ पढ़ंदा तेसी तव्हां के मौत नहीं दो जैसी मदीने वारे जो दीदार न थी सुभान अल्लाह बेशक जना बेशक खपे ज़ियारत खपे बिल्कुल तेसी मौत नहीं दो अवल मदीने वारे जी ज़ियारत थींदव 313 भेरा तेसी मौत नहीं दो जैसी रब तव्हां के जन्नत जी माड़ी न ॾेखारे ओ दुरूद पढ़ण वारा ही तुंहिंजे लाइ माड़ी बेहश्त जी मूरत ठाही रोज़ानो 313 भेरा दुरूद पढ़ो पर जुम्मे जे ॾिहाड़े ते घणो दुरूद पढ़ो मुझे सोने हबीब फरमायो आ जेको जुम्मे शरीफ जे ॾिहाड़े ते 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े क़यामत जे ॾिहाड़े मूंखे एतिरो वेझो हूंदो एतिरो वेझो एतिरो सवलो हूंदो जो उन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां घसंदड़ हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जी वेझड़ाए पर महबूब जो कुर्ब पिरीअ जो पाड़ो उन खे मिलंदो जेको चए थो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जेका आयत सगोरी मूं तव्हां जे अॻियों तिलावत कई आहे इन आयत पाक जे अंदर अल्लाह ताला मुझे नबी जो शान ऐं नबी जे बच्चन जो शान बयान कयो सुभान अल्लाह पुट इहा आयत जेका मूं पढ़ी आहे न इन खे सरबो आहे मुबाहिले वारी आयत कहिड़ी आयत मुबाहिले मुबाहिलो जी मुबाहिलो मुबाहिलो सरबो आहे अल्लाह जे अॻियां पाॾाइण रब जे अॻियां अर्ज़ इल्तिजा दुआ घुरी तड़े खड़े रब खां फ़ैसिलो वठो छा रब खां फ़ैसिलो वठो जीअं मिसाल को बिन धुरियुनि जो तकरार थी पवंदो आहे त पोइ वॾेरे वटि वेंदा पुलिस वटि वेंदा कोर्ट में वेंदा मुक़दम हूंदो उन वटि वेंदा के सरदार वटि वेंदा साईं फ़ैसिलो कर तो सरदार वरी पेशी ॾींदो बाबा हिन दफ़े मां वांदो न आहियां आचर ते बिल्कुल सही इहो आचर हलंदे हलंदे ग़रीब जूं जुतियूं खसी वियूं अञा आचर कोन थो अचे पुट समझो था न वरी जे वञो थाणनि ते त अलाह वॾा ॾींहं ॾियनि अलाह ख़ुशि करे वरी कोर्टुनि में वञो त उन्हनि जा मामला बि तव्हांखे ख़बर आहे पर जॾहिं ॿधुरियूं पाण में तकरार थी पवे फ़ैसिलो हल न थिए ॻाल्हियूं तय न थियनि ॻाल्हि हिक तरफ़ी न थिए त पोइ पाण में ॿई ॼणा गॾिजी सलाह कनि ॿई धुरियूं त अचो त गॾिजी पंहिंजे रब खां था फ़ैसिलो वठूं तव्हां बचो मां बचां थो
तव्हां पंहिंजा बच्चा वठी अचो मां पंहिंजा बच्चा थो वठी अचां तव्हां पंहिंजूं ज़ालूं वठी अचो मां पंहिंजूं ज़ालूं वठी थो अचां तव्हां पंहिंजो घराणो वठी अचो मां पंहिंजो घराणो वठी थो अचां पोइ हिते मैदान ते बीही रब खे था ॿाॾायूं रब खे था सतायूं मौला जेको सचो आहे तंहिंखे सोभ ॾे जेको कूड़ो आहे उनखे तबाह ऐं बर्बाद कर जेको मुबाहिलो कंदो आहे न जेको अल्लाह खे सॾड़ा कंदो आहे ऐं अल्लाह अहिड़ो हय्युल क़य्यूम समीउम बसीर रब आहे जो तड़े खड़े अल्लाह पुट इनखे सरबो आहे मुबाहिलो यानी अल्लाह खां फ़ैसिलो वठणु रब जे अॻियां ॿाॾाइण सताइण तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी मुझा दोस्तों हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिजाज मुक़द्दस में मदीने शरीफ में मक्के में नजरान में ईसाई रहंदा ईसाई सरबो जेको हज़रत ईसा अलैहि सलाम के नबी मने यहूदी सरबो जेको हज़रत मूसा अलैहि सलाम के नबी मने समझो था ईसाई उन दौर जा ईसाई चवंदा हुया ऐं हिन दौर जा ईसाई अॼु ताईं बि ईअं चवनि था छा ईसाइन जो अक़ीदो आहे ईसाइन जो नज़रियो आहे त ख़ुदा टे हिन हिकड़ो अल्लाह पाण ॿी अल्लाह जी ज़ाल आहे बीबी मरियम जो अस्तगफिरुल्लाह बीबी मरियम ईसाई चवनि था या अल्लाह जी ज़ाल ऐं टियों चवनि था त ईसा अल्लाह जो पुटु आहे चओ अस्तगफिरुल्लाह असां मुसलमाननि जो नज़रियो आहे असांजो अक़ीदो आहे त अल्लाह वहदहु ला शरीक आहे कुल हुवल्लाहु अहद चओ त अल्लाह अकेलो आहे अल्लाहु समद अल्लाह बेनियाज़ आहे लम यलिद व लम यूलद न कंहिंखे ॼणी न कंहिं मां ॼाओ न उनजी ज़ाल आहे न उनजो पुटु आहे न उनजी माउ आहे न उनजो पीउ आहे न उनजो पुटु आहे उहो अकेलो ई वहदहु ला शरीक सुभान अल्लाह वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जो को बि साथी साझी शरीक नाहे वो वहदहु ला शरीक आहे असांजो पहिरियों कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नहीं कोई इबादत जे लायक मगर हिक अल्लाह इबादत जो लायक केरा चओ अल्लाह पूजा कंहिंजी कबी सजदो कंहिंखे कबो मुराद कंहिंखां वठबी चो अल्लाह जी ज़ात खां पर ईसाई तस्लीस जा क़ाइल हुया यानी टे खुदा मञंदा हुया टिन खे पंहिंजो महबूद समझंदा हुया चवंदा हा त हिकिड़ो अल्लाह आहे ॿियो ईसा अल्लाह जो पुटु आहे बीबी मरियम अल्लाह जी घर वारी आहे माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह हुजूर जन ऐलान कयो त ए ईसाईओ ईसा रब जो पुटु नाहे अल्लाह जो बानो आहे रब जो ख़ल्क़ियल आहे रब जो रसूल आहे रब जो पैगंबर आहे रूहुल्लाह आहे कलिमत अल्लाह नाहे अल्लाह जो पुटु नाहे उनजी पूजा न कबी वो रस्तो ॾेखारण सेखारण आयो या महबूब जी तालीम जेडी मल नजरान जे ईसाईन के खबर पईया उहे तो नजरान में वडा पकड़ बदी हुजूर जन की खिदमत में हुजूर जन सा बहस करण दे
हुजूर जन सा बहस करण जे लाए नजरान में हलिया मदीने शरीफ में पहुता हुजूर जन के इत्तला दिनो वियो या रसूल अल्लाह नजरान जा ईसाई वडा वडा आलिम वडा राहिब वडा पादरी वडा अहबार वडा उनन जा हिब्र उनन जे मजहबी अगवान वडा मुल्ला तवां सा बहस करण जे लाए आया आहिन तवां सा तकरार बहस कंदा तवां सा गाल बोल करण जे लाए आया आहिन मुझे सोने हबीब फरमायो वठी अचो अज गालियूं कंदासीं खबर पइजी वेंदी त सचो केर कूड़ो केर ईसायुनि जा उहे सभई वॾा आलिम वॾा राहिब सब हुजूर जे खिदमत में साम्हूं अची वेठा मदीने वारे साईं फरमायुनि छा था चओ जिसे तव्हां ईसा जे बारे में छा था फरमायो मदीने वारे साईं फरमाए त ईसा अल्लाह जो बानो आहे रब जो ख़ल्क़ियल आहे रब जो रसूल आहे रब जो पैदा कयल आहे रब करीम उन्हें के बिना पीउ जे बीबी मरियम मां पैदा कयो हुयो ईसाई चवण लगा त सही हाणे तव्हां चओ था त ईसा अल्लाह जो बानो आहे असां चऊं था त ईसा अल्लाह जो पुत्र आहे छो त बीबी मरियम शादी न कई कुरान में आ त वलम यमससनी बशर के बशर बीबी मरियम के हथ बि न लातो कदे इए थियो जो बगैर मुर्स जे औरत के पुट जमे दुनिया जी तारीख में बुधायो कदे इए थियो जे कदे इए कदे भी न थियो त बीबी मरियम शादी न कई हुई उन्हें के ईसा कीअं ॾियो जरूर या बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल अल्लाह ताला उन्हें के पुट दिनो आ तेजे करे या बीबी मरियम असा चुंदा अल्लाह जी ज़ाल ईसा अल्लाह जो पुत्र जे करे इए नहीं त तवा असा के बियो को मिसाल बुधायो जेको बिना पीउ जेको पुट पैदा थियो जे जेमल ईसायुनि यो दलील दिनो मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो त भला बुधायो हजरत ईसा के मां हुई पीउ न हुयो पर हजरत आदम अलैहिस्सलाम कीअं पैदा थियो आदम के न को अब्बो हो न को अम्मा हुई सुभान अल्लाह बेशक इनके ना मां तो हुई ना हजरत ईसा के मां हुई पर हजरत आदम के न को मां न को पीउ जेको रब बिना मां पीउ जे आदम के पैदा करे सके तो वो रब बिना मुर्स जे बीबी मरियम के हजरत ईसा दई सके तो बिना पीउ जे हजरत ईसा के रब पैदा करे त रब मर्जी वारो आ अल्लाह जे कुदरत में का गाल मुश्किल माल नाए साईं जन जी मल दलील दिनो चुप चुप एड़ा थिया कुछ न जड़ी फिर बेशक जवाब न पियो अचे अगते गाल है त कीअं गाल है सुभान अल्लाह मुझे सोने हबीब इमामुल अंबिया जे सामू बस कर त केड़ो चुप थी विया पहुचियो त हाणे त ये गालियुनि में असां तव्हां पूरा कोन पवंदासीं हाणे अचो त गॾिजी मुबाहिलो था कयूं सचो केरा कूड़ो केरा अल्लाह खां फैसलो था वठूं मुबाहिलो कयूं अचो त गॾिजी मुबाहिलो कयूं महबूब तूं बि आ तूं बि पंहिंजो घराणो वठी आ मां बि असीं बि पंहिंजो घराणो वठी था अचूं पोइ वेही मुबाहिलो करे रब खे ॿाॾायूं था रब खे अर्ज़ कयूं था मौला जेको सचो आहे तंहिंखे सोभ ॾे जेको कूड़ो आहे उन ते पंहिंजी लानत नाज़ुल कर उनखे तबाह कर बर्बाद हुजूर जन फरमाई यो फैसलो मुखे कबूल या गाल मुबाहिले जी मुखे कबूल हाणे हिय था कयूं
فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم مدینہ جی فلانی جائے مقرر کے ہوندا نہیں مقرر کے ہوندا انہیں جائے تے انہیں نہیں تے تواں پنجا پٹر وٹھی اچ جو ماں پنجا پٹر وٹھی ایندس ندو ابناءنا و ابناءکم او مجھا محبوب چاہی نے تواں عیسائیو تواں پنجا پٹر آن جو ماں محمد پنجا پٹر وٹھی ایندس ونساءنا ونساءکم ہمیں پنجوں زالوں وٹھی اچ جو ماں پنجیوں زالوں وٹھی ایندس تواں پنجوں عورتوں آن جو ماں پنجوں عورتوں آن ایندس وانفسنا وانفسکم تواں پنجی جند جانیوں وٹھی اچ جو ماں پنجی جند جان وٹھی پوہن میدان میں بھی ثم نبتہل پو بھی مباہلو کندازی بھی رب کے بادائندازی تمام بتگنی دعا گرجو ماں محمد بتگنی دعا پو فنجعل لعنت اللہ علی الکاذبین گرجی رب کے عرض کناسی مولا جیکو کوڑو آتے تے پنجی لانت وچ جیکو غلط آ ان کے تباہ و برباد کر جیکو سچو آ ان کے تو سبھارو کر یا قرآن جی آیت حضور جن سبنی عیسائیوں کے یا آیت پڑی بدائی سائیں فرمائے تانے فلانے نیتے فلانی جائے تے فلانے میدان میں تمہیں بے اچ جو ماں محمد کریم بیند سے سبحان اللہ تمہاں پانجا پٹر وٹھی اچ جو ماں پانجا پٹر وٹھی ایند سے تمہاں پانجو نیانیوں گھر واریوں وٹھی اچ جو ماں پانجو نیانیوں آنیند سے تمہاں پانجا نفس پانجو جندو جانیوں آن جو ماں محمد پانجی جند جان آنیند سے بس فیصلو منٹن میں تھی فیصلو کلاک نہ لگندا منٹن میں فیصلو تھی تو سچو کیرا کوڑو کیرا سائیں ہوئے وچ میں کیا مکرن کیا جیری ملوو مباہلے وارو ڈہاڑو تھیو تو مجھے دل بر محمد کریم ہکڑے ہتھ میں امام حسن کے ورتو بے ہتھ میں امام حسین کے ورتو پنجے پٹھوں حضرت بی بی فاطمہ الزہرا کے ورتو ऐं पंहिंजे ॿिए पासे नो मौला अली शेर खुदा के ورتو सुभान अल्लाह जी सुना जी पुट मुड़े ध्यान ॾो कजो थोरो तवज्जो कजो कुरान फरमाए फकुल तालो तो अचो तव्हां बचो मां बचा दो नदो अबनाअना व अबनाकुम तव्हां पंहिंजा पुट आणजो मां पंहिंजा बच्चा आणींदुसि उन वक्त में हुजूर जन जा चारई पुट दुनिया ता पर्दो करे चुका हुया हुजूर जन के चार फर्जंद हुया हजरत कासिम हजरत अब्दुल्ला हजरत ताहिर जंगे तय्यब भी सलींदा हुया ऐं हजरत इब्राहिम ये चारई शहजादा दुनिया ता पर्दो करे चुका हुया उन न्यारे ते मदीने वाले साईं पंहिंजे पुटन जी जाइ ते इमाम हसन ऐं हुसैन के वठी आया फरमायो हे मुझा पुत्र हैं मुझी नियाणी जा बच्चा है मुझा डोटरा है मुझा बच्चा है मुझा पुत्र है साईं फरमाता हुमा इब्नाय हसन हुसैन ये भई मुझा बचड़ा है हेडो इमाम हसन हेडो इमाम हुसैन
ऐं पुठियों कुरान फरमायो त तव्हां पंहिंजूं औरतूं आणिजो, मां पंहिंजूं औरतूं आणींदुसि मदीने वारे साईं उन ॾिहाड़े ते पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी अलीअ जी राणी बीबी फातिमत ज़हरा के साथ रब फरमायो व अनफुसना व अनफुसकुम, तव्हां पंहिंजी जिंद जान वठी अचिजो, मां पंहिंजी जिंद जान आणींदुसि। त मदीने वारे साईं पंहिंजी जिंद जान जी जाइ ते हज़रत मौला अलीअ खे आंदो। साईं फरमायो त अली लहमुक लहमी दमुक दमी, अली तुंहिंजो गोश्त मूं मुहम्मद जो गोश्त आ, तुंहिंजो रत मुंहिंजो रत आ, तुंहिंजो वजूद मूं मुहम्मद जो वजूद आ। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाणे केर वठी आया उन मुबाहिले जे मैदान में? हिकिड़ो मदीने वारो साईं पाण, ॿियो इमाम हसन, टियों इमाम हुसैन, चौथों खातून अतर सैयदतुन निसा फातिमत ज़हरा, ऐं चौथे नंबर ते पंजे नंबर ते मौला अली। घणा घणा हुजूर जन ओडी मल हीअं चयो अल्लाहुम्मा हाउलाए अहली, ए मुंहिंजा अल्लाह ही थई मुंहिंजा अहल बैत, ही थई मुंहिंजो घराणो, ही थई मुंहिंजे घर जा भाती। छा फरमायूं? अल्लाहुम्मा हाउलाए अहली, ए मुंहिंजा मौला ही थई मुंहिंजा अहल बैत। अब गाल बुझो मुल्ला हिकड़ो उन जी तकरीर तहां भी शायद ॿुधी हुजे, केस तूं अञा ताईं उन जो हलन क्यों चे तो इमाम हसन इमाम हुसैन अहल बैत में पुट ॾिसो न हिननि जा अक़ीदा। तहां चवंदासीं क़ुरान था पढ़नि, क़ुरान था पढ़नि, क़ुरान था पढ़नि, अक़ीदा तो ॿुधो न। जे नबी जे बच्चन खे जेको न मञे, क़ुरान खे न मञे, त पोइ इहो छाजो मुस्लमान आ, छाजो इन जो दीन आ, छाजो इन जो क़ुरान पढ़ण। पुट समझो था या नथा समझो? हाँ मुझे सुने हबीब मदीने वारे साईं फरमायो, ए मुंहिंजा मौला ही मुंहिंजा अहल बैत थई, अॼु मुबाहिले जे मैदान में हिननि खे वठियूं थो वञा। जेरी मल पंजई शख्सियतूं निकियूं, पंज तन पाक निकता न, जेरी मल ईसायुनि उन्हनि पादरियुनि उन्हनि आलिमनि जेरी मल ही पाक चेहरा पंज तन जा ॾिठा त ॾकी विया, चवण लॻा ए ईसाइयो अॼु अगरि मुहम्मद बददुआ ॾिनी ऐं हिनने चइनी आमीन चई त तव्हांजा नस्ल भी तबाह थी वेंदा, तव्हांजा बच्चा भी बर्बाद थी वेंदा। हिन सां मुबाहिलो न कजो। सूरतूं सुभान अल्लाह। बेशक हाय 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 मुंहिंजा दोस्तो ओॾी महिल उहे ईसायुनि जा आलिम राहिब पोइते हटी विया, चयूं असां मुबाहिले खां तौबा कई, असां न कंदासीं। जेरी मल उहे पोइते मोटिया, हबीबन फरमायो त ॿुधो अॼु जेकॾहिं मां हिननि खे बददुआ ॾियां, हसन हुसैन अली ऐं फातिमा रज़ी अल्लाह अन्हुम अजमाइन, ही जेकॾहिं उन ते आमीन चवनि हा त अॼु ही ईसाई भोला थी वञनि हा, बांदर थी वञनि हा, हिननि जूं शक्लियूं बदिलजी वञनि हा, हिननि ते ॾमर ख़ुदा जो कहर वसी वञे हा, हिननि ते पत्थरनि जा मींहं वसी वञनि हा। जेकॾहिं मां बददुआ ॾियां हा ऐं मुंहिंजा घराणो उन ते आमीन चवे हा।
ही मुझो घराणो आ जन बे हिनन सा प्यार रखियो उन्हें मोहम्मद सा प्यार रखियो जे हिनन के राजी कयो उन्हें मोहम्मद के राजी कयो जे हिनन मुझे पंज तनन सा बुग़्ज़ रखियो उन्हें मोहम्मद करीम सा बुग़्ज़ रखियो ऐं जे मूसा बुग़्ज़ रखियो उन्हें अल्लाह सा बुग़्ज़ रखियो जे अल्लाह सा बुग़्ज़ रखियो अल्लाह उन्हें के जहन्नम जी बाह में फिटी सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सुने हबीब मदीने वाले साईं फरमायो त ही मुझो घराणो आ ही मुझा अहले बैत ए मुझे कलमे पढ़ण वारो ए मुते ईमान आणण वारो तव्हां जे मथां ज़रूरी आ त मुझे पंज तन सां मोहब्बत रखो। वो मदीने वाले जो हुक्म कबूल आ बिल्कुल के कबूल आ असा है दर्जा हुबदार आयूं कंदा पंज तन पाक सां प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा पंज तन साईं प्यार आयूं। मेरी ॻाल्हि ॿुधो जंहिंखे पंज तन सां प्यार आहे न अॼु मूंसां गॾिजी इहो शेर पढ़े अज लिस्ट लिखजे थी पई त पंज तन जा हुबदार केर है लिस्ट लिखजे थी पई आ लिस्ट मदीने शरीफ में वेंदी ऐं करबला शरीफ में वेंदी पो केड़ा केड़ा हुबदार आयो गणजी चो असा है दर्जा हुबदार आयो कंदा आले नबी सा प्यार आयो असा है दर्जा दार आयूं कंदा मौला अली सा प्यार असा है दर्जा उबदार आयूं कंदा मौला जो पंज तन पाक सा प्यार नया जेको मन दो चार यार नया तेजे कले में जो इतबार नया तेजे कले में जो इतबार नया तन मूज़ निखा असा धार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा मोहन सा असा प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं उए बिचों दासा वली जा हुबदार आयूं असा है दर्जा हुबदार आयूं हां दह ॾियारा मरम जाईंदा खटू ऊंधियूं खीर न पींदा भंग जा कूंडा पींदा अरे खीर हलाल वो हराम ऐं भंग जेका हराम आहे कूंडन ते कूंडा हां चरस जा सूटा हणदा पियूं था चरस घुमूं था अर्श न नमाज न रोज़ो न मस्जिद जो बंद न कुरान जी तिलावत न नबी दे बचन जी का यादगिरी का उन्हनि जे नमाज वारी तालीम ते को अमल मुंहिंजा दोस्तो इहे बि सदाइनि था असां हुबदार आहियूं मस्जिद में न वेंदा ओ झंडे जे अॻियां ॾिठा अथव घोड़े जे अॻियां अल्लाह जे अॻियां नथा झुकन त के डंडे जे अॻियां के झंडे जे अॻियां के घोड़े जे अॻियां के कूंडे जे अॻियां झुकिया पिया हां असां उहे हुबदार न आहियूं असां सच्चा हुबदार हां कारड़ी कमीज़ रंगीदा हे वरी असांजा सुन्नी बि कारी कमीज़ रंगीदा असां हुबदार आहियूं अरे या हुब्बा तुझी जे हुब्ब थई त नमाज पढ़ रोज़ो रखो कुरान पढ़ तिलावत कर मस्जिद के आबाद कर त खबर पवे त हुसैन जो हुब्बदार
मौला अली जो करता सुभान अल्लाह नारे हैदरी असा कारा कपड़ा को न ढक्यूं असा झंडन अगिया को न झुकूं असा हैदर जा मस्जिद सा असा प्यार आयूं हैदर जा वफादार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं हैदर जा वफादार आयूं असा हैदर जा वफादार आयूं प्यार असा यारी वारो यार मन्यू असा यारी वारो यार मन्यू सुनो दिलदार मन्यू साई चादर वारो पीर मन्यो साई चादर वारो पीर मन्यो असा अबू हनीफे जाता बेदार आयूं असा हैदर जाब दार आयूं आल नबी सा प्यार आयूं जे अली सा प्यार थई त मुझे अली नमाज पढ़ी इमाम हसन नमाज पढ़ी इमाम हुसैन नमाज पढ़ी मैदान करबला जे अंदर तीर वसन पिया तलवारूं वसन पियूं पर मोहम्मद जो बचड़ो नमाज पढ़े खुदा जो कसम रिवायत में इंदो पियो आ जरी मल चौधारी दुश्मनन हमलो करे दिनो 121 जिस्म ते तीर तलवार जा घाव आया पूरो जिस्म इमाम हुसैन जो जख्मिया पर ओडी मल भी अल्लाह जे कुरान जी तिलावत ज़बान ते जारी हुई यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन ओचतो इकड़े ज़ालिम तीर पेशानी पे हयो आ मुझे सोने हुसैन जी पेशानी मां रत निकतो आ मुबारक रत में गागो थी सुहारी मुबारक रत में रंगीन थी वही पान उन रत जा फुड़ाइयां उठी आसमान दे उछलाए चवन था काल या लई त कौमी यलमून बिमा गफर ली रब्बी वजलनी मिनल मुकरमीन हाओ जे न कौम के खबर पवे त मुझे रब मुखे केडो नवाज़ियो आ केडो इज्जत ऐं शान मुझा दोस्तों एड़े वक्त में भी सोने हुसैन कुरान पढ़न बंद न कयो मैदान करबला में कुरान पढ़ी पर जिमल जालिम सिर मुबारक कपे खणी विया जिस्म करबला में हुयो सिर मुबारक नेज़े जे मथो पुत्र थोरो हियाम ते हथ रखे जिमल नबी जे बचड़न के कैदी बनाए करबला का कूफे वठी पिया वञा नबी जे बचड़न जा सिर नेज़न ते अगियों टंगियल हुया ॾिसो कंहिंजो पीउ कंहिंजो भाउ गुज़ारे वञे या कंहिं न्याणी जो अबो गुज़ारे वञे दफ़न थी वियो क़ब्र में दफ़न थी वियो पोइ दुख त दिल में हूंदो आहे पर ही त अजीब इम्तिहान हुयो जो बीबी सकीना साइण अचे थी पई त साम्हूं अबे हुसैन जो सिर नेज़े जे मथां बीबी शहरबानो जे घोट जो सिर नेज़े ते आ बीबी ज़ैनब जे बिनी बचड़न आउन मोहम्मद जा सिर नेज़न ते टंगियल
इमाम ज़ैनुल आबिदीन तो जो ज़ालिम थोड़ी देर के बाबा साईं जो सिर रोज चुमड़ियों खेलींदा हुया मुझो निरड़ चुमंदा हुया मां बाबा साईं जी पेशानी चुमंदो हुयुसि अज मुखे थोड़ी देर सिर मुबारक दियो त मां पंहिंजा चपड़ा लगाई यजीदी लश्करी सिपाही चवण लगो ए ज़ैनुल आबिदीन सिर ॾींदा सोए पर हिकड़ी शर्त सां त हुसैन जो सिर तुझे पेरन में उछलाईंदासीं कबूल करी सैयदना ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुढ़क अची विया बीबी ज़ैनब परचाए चवण लगी त बच्चा हिननि यज़ीदनि मां कहिड़ी तूं चङाई जी उम्मीद थो मुझा दोस्तों जेॾीमहिल अहल बैतन के कैदी बणायूं वञनि पिया रस्ते में हिकड़ बस्ती खां ॻोठड़े खां गुज़र थियो आ त ॻोठ मंझां बांग जो आवाज़ ॿुधण में आयो जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ नबी जे बचड़े ज़ैनुल आबिदीन ॿुधो आ सैयदा ज़ैनब जेॾीमहिल अज़ान जो आवाज़ ॿुधो आ फरमाए थी यज़ीदियो थोड़ी देर असांजा रसा खोलियो त मुहम्मद जूं न्याणियूं निमाज़ पढ़ंदियूं निमाज़ मुझा दोस्तों एड़े वक्त में भी नबी जे बचन नमाज न छड़ी आ अल्लाह जो फर्ज न छड़ियो आ दुनिया वारन के सबक सिखायो त हुसैनी हीअं थींदा आहिनि नमाज हीअं अदा कंदा आहिनि मुझा दोस्तों जेॾीमहिल काफ़िलो कूफे में पहुतो पहुचंदे पहुचंदे सिज लही वियो पुट शहरनि के अॻे किला हूंदा चौधारी किलनि जा दरवाज़ा हूंदा दरवाज़ो बंदि थी वियो सिज लथे सां दर बंदि थी वियो जेॾीमहिल काफ़िलो अञा मस पहुतो दरवाज़ो अॻ में बंदि थी वियो काफ़िलो अहल बैत जो कूफे जे शहर खां ॿाहिरि रही वियो रात थी मुझा दोस्तों नबी जूं न्याणियूं कैदियानियूं नबी जो पाक घराणो मुसाफ़िर हुयो जेॾीमहिल रात जो पोयों हिस्सो थियो आ कूफे जे पासे ॾों हिकिड़ी औरत थी अचे पई आस्ते आस्ते कदम खणंदी जेॾीमहिल करीब आई आ त बीबी ज़ैनब ॾे निहारे चवे थी अस्सलामु अलैकुम या अहल बैत रसूलुल्लाह ए न रसूलुल्लाह जा अहल बैत तव्हां ते सलाम सैयदा ज़ैनब पूछे अम्मा तुझे लफ्ज़न में ॾाढो प्यार अदब ऐं मोहब्बत मिली आहे हिते त कंहिं बि असां ते हराम न कयो आ कंहिं बि असांजो ख़्याल न कयो आ हिननि त असांजा बच्चा चुरी छॾिया असांजा कूधर कुसिजी विया असांजो बसंदड़ घर वैरान हिननि करे छॾियो ओ अम्मा तो ॾाढे प्यार मां सलाम कयो आ तूं केरु आहीं उन माई खाधे जो सामान कुछ खणी आई थधो पानी हो मानी हो बोड़ो खाधे पीते जो शयूं हाणे खिदमत में पेश करे थी बीबी ज़ैनब थी पूछे अम्मा रब तो के शाद या आबाद कंदो जो असां परदेसियुनि जी तो संभाल लधी आ भला ॿुधाए सी तूं आहीं केरु छो असांजी एतिरी खिदमत कई आहे वह औरत चवण लगी त अम्मा मुझो नंढपण मदीने शरीफ में गुजरियो हुयो मुझा अबाड़ा मदीने जा हुया मुझी शादी कूफे में थी पर मुझा अबाड़ा मदीने में हुया मुझी नंढपण बीबी फातिमत ज़हरा जे घर में गुजरी हुई मां साइण जो घर बुहारी हुयसि सफाई कंदी हुयसि हिकड़े ॾींहुं बीबी फातिमत ज़हरा अकेली वेठी हुई आऊं भी संदस खिदमत में वेठी हुयसि त मूंखे निहारे फरमाई त बीबी हिकड़ी ॻाल्हि चवां मञंदी मुझो हाज़िर हाज़िर
सैयदा फातिमा ज़हरा फरमायो त बीबी जॾहिं तूं कूफे में पढ़ण जी वञी तुंहिंजो घर कूफो थींदो पोइ जॾहिं ॿुधी त को परदेसियुनि जो काफ़िलो आयो आहे को मुसाफ़िरनि जो काफ़िलो आयो आहे त उन्हनि खे मानड़ी खाराइजांइ पाणी पियारजांइ उन्हनि जी ख़िदमत कजांइ उन्हनि जो ख़्याल रखजांइ इहा मूं फातिमा जी तोखे नसीहत आहे अॼु जो मूं ॿुधो नबी जो काफ़िलो परदेसियुनि जो आयो आहे मूं ग़रीब जे घर में जा बि खाधे पीते जी शइ हुई उहा खणी पेश कई अथमि जो मूंखे बीबी फातिमा ज़हरा जी उहा नसीहत यादि अची वई आहे जेॾी महिल सैयदा ज़ैनब पंहिंजी अम्मा जी ॻाल्हि ॿुधी आहे अखियुनि में लुड़कनि जी बरसात वसी पई ज़ार ज़ार रोई चवे थी ओ मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा है मुंहिंजे लाइ मारू है मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा पलव बांध तन जा फिना कीअं न हूंदा उमर मारू मूले वो रुना कीअं न हूंदा ओ यासयत में मिला शाल मारने नियापा मुडे तने ओ कया कीअं न हूंदा उमर मारू मूले वो रुना कीअं न हूंदा है मुझे ले पाना रुना कीअं न हूंदा मारू के पंजा मारू याद पवंदा ज़ार ज़ार रोंदी हुई अॼु सैयदा ज़ैनब खे पंजा पाणा याद अची ओ कयो मिलो केड़ो पले कोट पियड़ो अल्लाह कयो मिलो केड़ो पले कोट पियड़ो ओ नियापा मुझे तने कया कीअं न हूंदा वो मुझे ले अपाणा रुना कीअं न हूंदा मुझा दोस्तो सैयदा ज़ैनब सां उन औरत के दुआऊं ॾिनियूं आहिनि ऐं वरी रात जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ण शुरू थी वई नबी जे बचन नमाज़ नबी जे घराणे अल्लाह जा फर्ज न छॾिया रब जा नफ़िल न छॾिया दुनिया वारनि खे सबक सेखारियो त अहल बैतन जी मोहब्बत नमाज़ सां क़ुरान सां अहल बैतन जा हुबदार सच्चा बि उहे हिन जेके मस्जिदूं आबाद कंदा रब जो ज़िक्र कंदा क़ुरान पढ़ंदा सलातूं ऐं सलाम पढ़ंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मिठा तू किया अहल बैतन जो हुबदार तो सदाई तू नमाज न पढ़ी तू चोरियों करी तू रुआरी बच्चा यतीम रुआरी गरीबन जो चोरियों करी फुर्रू करी धाड़ा हणी तू किया मुस्तफा जो आशिक थे तू किया अहल बैतन जो हुबदार थे मुझा दोस्तों नबी जो हुबदार वो आ जे दिल में रहम हुंदो बाज हुंदी हया हुंदो तरस हुंदो वो के किविल के बिजानी वाणी साईं फरमाइनि था बनी इसराइलन में हिकिड़ी औरत हुई जे ॿिलीअ खे बंदि करे तालो लॻाए छॾियो न उन खे ॿाहिरि कढी न खाधो पीतो ॾिनई उहा ॿिली वेचारड़ी घर में अंदरि रोंदे रड़ियूं कंदे मीकाट कंदे मरी वई जेॾीमहिल उहा औरत मुई आहे उन ॿिलीअ जे केस में रब उन खे जहन्नम जी बाहि
हिकड़े बिल्ली ते बाज न कयई उहा जहन्नम में थी वई अदा जे तू इंसान जे बच्चे ते रहम न थो करी के बंदूक हणी मारे विझी के कत्ल करे विझी मिठा त रब जी कहारी सरकार जी तू केड़ो जवाब ॾींदे अज झेड़ा लगा कौमी झेड़ा बिरादरन में झेड़ा गरीब लुचाई हिकड़े कई सजी कौम जा कौम खौफ में वकोड़ी पया मानू घरन मा नथा निकरन नमाज ते नथा वजन मता जात जो झेड़ो केड़ो जात वारो चाहे इंसानियत ये मुसलमानी चाहे दीनदारी जे नबी जो कलमो पढ़ियो थई मदीने वाले साईं फरमायो त जेको कंहिंखे नाहक मारे थो जने क़यामत जो ॾियारो थींदो वो कुठल माण्हू रब जे बारगाह में ईंदो अल्लाह जे कहारी कोरट में ईंदो पर हीअं ईंदो जो उनजी सिरी कटियल हूंदी सिरी तरीअ ते हीअं रखियल हूंदी उन मां रत गड़ंदो पियो रत बहंदो पियो हितो किछी मां रत बहंदुस पियो वाहिदुल कहार जे अॻियां रड़ियूं पियो कंदो मौला मूसा इंसाफ कर मूसा अदल कर मुझे कातिल का पुछ मुखे छो मारियो हुई केड़ो मुंह जो डोह कयो हुयो ए मुंजा अल्लाह तू अदल वारो रब ही मूसा इंसाफ कर रब फरमाइंदो ओ मक़तूल अज फैसले जो ॾियारो आ कातिल के त दोज़ख में विझंदुस पर उनके चोरण वारा उन जा साथारी उन जा मददगार उनके पनाह ॾियण वारा उन जा पाथारीदार सभिनी खे तो सां गॾाए इन कातिल सां गॾाए इन के जहन्नम में विझंदुस ऐं तोखे मां रब जन्नतुल फिरदौस ॾींदुस हां केंजो खून न कयो केसा बिढ़ो न झगड़ो न कयो मुंजा दोस्तो कत्ल न कयो केंजो रत न हारियो मुंजा दोस्तो केंजो रत हारण जो त यजीद जो कमा यजीद जो छेड़ा करण परावा हक खाइण पराइन बन्युन ते कब्जा करण परावा नंग तकण जुल्म करण यो यजीद जो कमा हुसैन जो कम न मिठा जे खून रेजी तो करी कत्ल तो करी मानू तो मारी फड्डा तो करी फसाद तो करी त पाण के मुसलमान न सदाए पाण के यजीदी सदा तू यजीद सा कब क़यामत दे आड़े उतारियो वेंदे जे महबूब मोहम्मद जो गुलाम आही जे मुस्तफा जे वचन जो गुलाम आही त अमन सिखो आफियत सिखो पराए पंजे के प्यार दे को लड़ी अचे तडे ते अचे माफी वठे तो त बख्शे चल बनी खून हुजन पर तडे ते लड़ी आयो त माफी चल पाए पांग विची में अंगण जे अचन में अवगुण ऐब कचायूं भोलिया सब ढकजन तोड़े लख हुजन तब माफी विजन एडो सत कुरान खणी था वजन न्याणियों मेड़ वठी था जन तब माफी नाए अल्लाह बख्शे दो रसूल बख्शे दो मुंजा दोस्त जे तडे तुझे ते लंघी आयो आ त माफी ॾियण या मोमिन बाने मदीने वाले साईं फरमायो त मोमिन बानो दरगुजर कंदो आ तडे ते आयल के बख्शे छॾींदो वो मिठा परावा हक न खा परायन बन्युन ते कब्जो न कर परावन प्लाटन ते कब्जो न कर के यतीम बच्चे के नरवार के मजलूम दी दान न कढाए साईं फरमाइंदा मेराज ते वञा पियो बुराक ते एतिरो बुराक तेज हुयो जो जिते विख पई पवे उते जिते नज़र पई पहुचे जिते नज़र पई पहुचे उते विख पियो रखे एॾो तेज रफ्तार पियो वञे पर ॾिठुम त हिकड़ी शइ हीअं मुखां बि तकड़ी बुराक खां बि तकड़ी मथे हली मूं पुछो जिब्रील ही छा हुयो या रसूल अल्लाह ही यतीम जी दाह हुई ही मज़लूम जी दाह हुई जेका बुराक खां बि तिखी वई खुदा जे अर्श खे लोटा मज़लूमन जे आहुन खां डिजो कंहिंजी दिल न रंजायो ओ मुसलमान या ॾाढ मुर्सी कोन हलंदई अल्लाह सभिनी खां वॾो ॾाढो आ सभिनी खां वधीक ताक़त वारो मुंहिंजो रब आ बादशाही मुंहिंजे अल्लाह वो दौर भी ॾिठो हुयो असांजे दादू ज़िले में धाड़े लंडो ज़मानो हूंदो माण्हू मस्जिद ते वञनि त उन जा कपड़ा लाहे पुरे
बेचारी सिगरेट जो पैकेट किंगड़ ज़रूर का पूरे वठंदा दादू ज़िले में बच्चो हुयो वॾो माण्हू मारियूं कत्ल कयूं घर फुरियूं ॻोठनि जा ॻोठ बहिरान थी विया थोरो ई वक्त गुज़रियो वरी इनकलाब एड़ो आयो फौजी एक्शन थियो से उन्हनि माण्हुनि खे चूंडे मारियूं उन्हनि खे मारे वरी उन्हनि खे फौजी गाॾियुनि में पोयूं बत्ती लाश उन्हनि जा चहलियूं सॼे शहर में दुनिया ॾिठो ही उहे ज़ालिम आहिनि जेके ग़रीबनि खे रंजाईंदा अॼु उन्हनि जो ही हाल अल्लाह वटि देर आहे अंधेर अल्लाह वटि फैसला हूंदा आहिनि मुंहिंजा मिठा ओ मुंहिंजा दा अल्लाह जे धरती ते संभाले हल कंहिंसां ज़ुल्म न कर कंहिंसां ज़्यादती न कर कंहिंसां ॾाढ न कर भला जे ग़लती थी आहे त तू बता अल्लाह बख़्शणहार करीम माफ़ी वठंदे त अल्लाह बख़्शे छॾींदो जेको माफ़ी नथो वठे उन जे लाइ रब जो नालो आहे वाहिदुल क़हार रखायो जेको माफ़ी वठे तो बख़्शिश घुरे तो उन जे लाइ पंहिंजो नालो रहमान रहीम अरहम राहिमीन वो सच्ची ॿुधायो तव्हां खे यज़ीदी रस्तो वणे थो या हुसैनी रस्तो वणे हथ हेठ कयो सोचे समझी जवाब ॾिजो जेके यज़ीदी रस्तो जन खे वणे थो उहे तुम ते खणो जन के यज़ीदी रस्तो वणे जी केड़ा यज़ीदी थींदो यज़ीद सां गॾु हशर जे तव्हांजो भला जेके इमाम हुसैन जा हुबदार आयो केड़ा चाहियो था त पाक हुसैन जे साथ में हुजो पक था चओ अज मूंसां वाइदो कयो फॾा फसाद न कंदो झेड़ा झगड़ा न कंदो मूंसां मिलाईंदो हथ अज मूंसां दस्तगीर जो हथ उहो मिलाए जेको चवे थो त मां अज खां वठी फॾो न कयां आहे को मिलाइण वारो जी वे मां इते तां ज़ात मिलायां थो सभिनी सां मिलाईंदो हथ हे मुंहिंजो हथ आहे मूंसां दस्तगीर जो हथ मिला हथ सिधो कयो बस बैठा हो जो हथ सिधो बस तां मिली हो हथ मिली हो वे कबूला झेड़ो झगड़ो न कंदो फितनो फसाद न कंदो अमन सां रहंदो हां जी खटे विंदा इंशाअल्लाह हुसैनी खटे विंदा हिते भी खटे विंदा होडे तो पो गुनाहन का बचो बुराइयों ने बेफरमानन का बचो चोरियों न कयो जिनाओं न कयो शराब न कयो तवां जे इलाइक़े में ये मस्जिद शरीफ ठहे थी पई इन जी खिदमत कंदो छादा चो चमड़ी वने पर दमड़ी न वने सखी जो सखी इन मस्जिद की खिदमत कयो मस्जिद की तामीर में हिस्सो वठो नेक थियो सालिह थियो अल्लाह राजी मदीने वारो मीर राजी थे रब करीम इंशाअल्लाह सखी के अमल की बात करनी मसलो हल कर भाई वाला आलिही वसल्लमहि अजमईन या रहीम या करीम या अरहमर राहिमीन ए मुझा मौला अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन जमा सुना आमीन हबीब जी सच्ची राजी ये मुझा मौला संगा हथड़ा खाली न मोटा कर्जा इन जा कर्ज ला बीमारन की शिफा नसीब कर ये मुझा मौला मुझे हबीब जे सदके राजी थी मदीने वाले ताजदार जे सदके करम कर इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व आलिहि वसल्लम।